हाई कोर्ट आईनी बेंच में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कई आहे। गुलशन 13 डी रेलवे सोसाइटी में गैर कानूनी अदावतूं कयूं पियूं वञनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे 3 प्लाटनि ते गैर कानूनी अदावतूं थी रहियूं आहिनि। मां रहवासी आहियां, मंज़ूर थियल प्लाट खां सवाइ अदावतूं थी रहियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे उते अॻु बि गैर कानूनी 5 माड़ इमारतूं तामीर कई वयूं। अदालत SPCA ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट आईनी बेंच में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। गुलशन 13 डी रेलवे सोसाइटी में गैर कानूनी अदावतूं कयूं पियूं वञनि। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे 3 प्लाटनि ते गैर कानूनी अदावतूं थी रहियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार चयो त मां रहवासी आहियां, मंज़ूर थियल प्लाट खां सवाइ अदावतूं थी रहियूं आहिनि। उते अॻु बि गैर कानूनी 5 माड़ इमारतूं तामीर कई वयूं आहिनि। सिंध हाई कोर्ट आईनी बेंच में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। गुलशन 13 डी रेलवे सोसाइटी में गैर कानूनी अदावतूं कयूं पियूं वञनि। दरख़्वास्त गुज़ार जो इहो चवणु आहे।